मुझे अजीज दोस्तों और भावरो मां के यो बुधाइण आयो आहियां त तहां इलेक्शन के वक्त में चूंड के वक्त में तहां मांखे मुंतखब कयो। मां यो तहांजो एहसान कंहिं भी सूरत में विसारे नथो सघां। हाणे के जरूरी कम हुया उन लाइ मांखे हैदराबाद अचणो। हैदराबाद आयुमि त मां पंहिंजे दोस्तनि खे चयो त कम अज़ कम 10-15 मिंटनि लाइ मां पंहिंजे जेको तक आहे उतां जो भी चक्कर हणी अचां। इन करे हाणे मातलीअ खां हिते आयो आहियां टंडे बागे खां बदीन थो वञा। हुते भी असांजे पंहिंजा जेके दोस्त आहिनि गरीब हारी आहिनि ऐं मज़दूर आहिनि उन्हनि सां मुलाक़ात कंदुमि। महिरबानी करे तव्हां पंहिंजी दरख़्वास्त ॾियो। हाणे जे बीठा आहिनि ऑफिसर उन्हनि खे दरख़्वास्त ॾियो। तव्हांजी दरख़्वास्त मां वठां थो ऐं इंशाअल्लाह ताला गौर कंदासीं अव्हांजी दरख़्वास्तनि ते। जिथे भी कमु थी सघंदो असां इंशाअल्लाह तव्हांजो कमु कंदासीं। मुंहिंजे अजीज़ दोस्त चयो आहे पीपुल्स पार्टी जो जेको हितां जो लीडर आहे अॻवान आहे इएं चयो आहे त सुधारा आया आहिनि मुल्क में। असांजो इहो जेको कमु आहे इहो छड़ो शुरूआत जो कमु आहे। असांखे अञा इहो वक़्तु ई न मिलियो आहे त इहे जेके अंदरूनी मसाइल आहिनि उन्हनि ते असां पंहिंजो पूरो तवजो ॾियूं। उहो ख़्यालु असां जेको ॾियणो हो असांखे असां अञा ताईं न ॾेई सघिया आहियूं। इन करे तव्हांखे ख़बर आहे त जंग खां पोइ मशरक़ी पाकिस्तान जुदा थियो। मशरक़ी पाकिस्तान जे जुदा थियण खां पोइ जेके भी बैरूनी मसइला उन्हनि जे पासे असांखे पंहिंजो तवजो ॾियणो हो। ऐं उन खां पोइ दस्तूर जो मसइलो हो, मार्शल लॉ खे हटाइणो हो, मार्शल लॉ खे जो ख़ात्मो करणो हो। मार्शल लॉ खां पोइ हिकिड़ो आरजी दस्तूर ठाहिणो हो। उहो आरजी दस्तूर ठाहियोसीं। आरजी दस्तूर खां पोइ मुकमल दस्तूर ठहियो जंहिं मुल्क में 25 सालनि खां हिकिड़ो जमहूरी अवामी दस्तूर न ठहियो आहे। उन दस्तूर खे ठाहियोसीं। उन दस्तूर में अव्हांखे ख़ुदि मुख़्तियारी आहे। हर सूबे में ख़ुदि मुख़्तियारी आहे। ऐं इहो हिकिड़ो असांजो पुराणो मुतालबो हो त ख़ुदि मुख़्तियारी हुअणु घुरिजे सूबनि खे ऐं हर हिकु सूबे खे ख़ुदि मुख़्तियारी मिली आहे। कोई नथो चई सघे त इहा ख़ुदि मुख़्तियारी जेका आहे उहा सही ख़ुदि मुख़्तियारी न आहे। छोजे इन दस्तूर खे न छड़ो पंजाब तस्लीम कयो आहे पर सिंध भी कयो आहे। पर न छड़ो पंजाब ऐं सिंध जिते पीपुल्स पार्टी जी अक्सरियत आहे पर बलूचिस्तान ऐं सरहद में भी जेके बलूचिस्तान जा सरहद जा नुमाइंदा आहिनि उन भी इन दस्तूर खे क़बूल कयो आहे। उन्हनि जे नुमाइंदनि क़बूल कयो आहे। इन करे इन दस्तूर में को नुक़्स थी नथो सघे। जे नुक़्स हुजे हा त कम अज़ कम ॿियनि सूबनि जा जेके आहिनि नुमाइंदा जेके असांजे जमायत जा नुमाइंदा न आहिनि उहे उन्हनि छो भला क़बूल कयो। इन करे क़बूल कयूं छो जो इहो दस्तूर जेको आहे इहो जमहूरी भी आहे, वफ़ाक़ी भी आहे ऐं इन दस्तूर में सूबाई ख़ुदि मुख़्तियारी हर हिकु सूबे खे मिली आहे। ऐं तव्हां ॾिसंदो जॾहिं दस्तूर अमल में ईंदो त उन में कंहिं ॿिए सूबे जी बालादस्ती न थींदी ॿिए सूबे ते। ऐं हर कंहिंखे पंहिंजा हक़ मिलिया आहिनि ऐं उन हक़नि जे मुताबिक़ कमु हलंदो। जिथे इक़्तिसादी तरक़ी जो सुवाल आहे मां तव्हांखे चयो आहे इहो अर्ज़ु अॻे भी कयो अथव इहो असांजो हाणे इब्तिदाई कमु आहे। असां हिन खे हाणे शुरू कयो आहे। इन खे घणो वधाइणो आहे। ऐं जेके वाइदा मां अवाम सां कया आहिनि उन्हनि वाइदनि ते मां पूरो बीठो आहियां। कंहिं भी सूरत में असां उन्हनि खे विसारे नथा सघूं। इहे वाइदा इंशाअल्लाह ताला तव्हां ॾिसंदव त ॾींहं ॿ ॾींहं वधंदा वेंदा, चङा थींदा वेंदा ऐं कम वधंदा वेंदा अवाम जा। जिथे ज़मीननि जे सुधारे जो सुवाल आहे मूंखे ख़बर आहे त शिकायतियूं आहिनि, हारियुनि जूं शिकायतियूं आहिनि। बेदख़ली थिए थी, बेदख़ली अञा थिए थी। बेदख़ली न थियणु घुरिजे। बेदख़ली जे थींदी त ईअं वधंदी वेंदी त पोइ मां उन्हनि साहिबनि खे चवणु थो घुरां त नुक़सानु उन्हनि खे थींदो। ऐं इन ज़राए इस्लाम में असां इन कानून में रखियो आहे। कानून आहे त ॿिज जेको आहे उहो ज़मींदार खे ॾियणो आहे। इहो हाणे मुल्क जो कानून आहे त ॿिज जेको आहे उहो ॿिज हारी न ॾींदो, ॿिज ज़मींदार ॾींदो। मूंखे शिकायत पहुती आहे न छड़ो हैदराबाद में पर जॾहिं कल्ह मां सांगड़ वियुमि उते भी मूंखे शिकायत पहुती आहे त के ज़मींदार आहिनि उहे अञा ॿिज हारियुनि खां था वसूल कनि। इहा बिल्कुलु ग़लति ॻाल्हि आहे। इहा कानून जे ख़िलाफ़ ॻाल्हि आहे। हारियुनि खां ॿिज वसूल न करणो आहे।
आओ इहा मां असांजे ज़िमीदार दोस्तनि खे आख़िरी थोरो हिदायत कयां त इहे तव्हां न कयो, इन्हीअ में हारियुनि जो नुक़सानु न थींदो, इन्हीअ में अव्हां जो नुक़सानु थींदो। जे इहे तव्हां अहिड़ियूं हरकतां कयूं, अहिड़ियूं चालाकियूं तव्हां कयूं त मां ॿिया बि फौरन ज़रा इस्लाह तारींदो। इन्हीअ करे महिरबानी करे कानून जो एहतराम कयो। ऐं इहा हुकूमत जेका आहे इहा ग़रीबनि जी हुकूमत आहे ऐं इहा ग़रीबनि जी हुकूमत रहंदी। तव्हां दिलि न हारायो, तव्हां अजायो मायूस न थियो। तव्हां ॾिसंदव त तव्हांजी तरक़ी थींदी आहे ऐं थींदी। 1.5 साल में बि कुझु थोरो घणो थियो आहे। तव्हां पाण ॾिसो त जंहिं सूबे में 150 ॻोठ जिन खे बिजली जी सहूलियत हुई, हाणे हिन 1 साल जे अंदरि ज़रे गॾु 140 ॻोठनि खे बिजली मिली आहे। ऐं मुंहिंजी कोशिशि आहे त हिन बजट में, हिन साल में जेको साल शुरू थियणो आहे, उन में कम से कम 400 न त 500 ॻोठनि खे बिजली मिले। रस्तनि जो कम बि चालू आहे। सॼे सूबे में रस्ता था ठहनि, रस्ता बि था ठहनि। तालीम हाणे 8 दर्जे ताईं मुफ़्त में आहे। तालीम 8 दर्जे ताईं मुफ़्त में, ऐं ॿियूं सहूलियतां बि अव्हांखे मिलनि थियूं। ज़राई इस्लाह थिया आहिनि, ॿी तरक़ी थिए थी, इक़्तिसादी तरक़ी थिए थी। ऐं तव्हां ॾिसंदव न छड़ो सिंध में पर सॼे पाकिस्तान में असां इनशा ताला ख़ुशहाली आणींदासीं। अव्हांखे यादि हूंदो त टंडे बाग़े में मां तक़रीर कई, उन में मां चयो अव्हांखे त क़ौम ऐं मुल्क मज़बूत कंहिं सूरत में थींदो जॾहिं ग़रीब अहिड़ा जाइल आहिनि ऐं हुननि में नादारी ऐं इफ़्लास वधियल आहे। जॾहिं का ग़रीब कमज़ोर आहे त मुल्क कीअं पोइ ताक़तवर थो थी सघे। मुल्क जी ताक़त आहे अवाम जी ताक़त। अवाम बुखिया आहिनि त जे न थियनि त पोइ उहो मुल्क कीअं थो तरक़ी पसंदि थी सघे। तरक़ी उन मुल्क में ईंदी जंहिं मुल्क जे माण्हुनि जी तरक़ी आहे। त इहो असांजो असूल आहे ऐं इन असूल ते इनशा ताला असां अव्हांजी ख़िदमत कंदासीं। आख़िर में वरी मां अव्हांजो निहायत शुक्रगुज़ार ऐं ममनून आहियां। तव्हां न सम्झो त मां तव्हां सां मुखातिब थो थियां या तक़रीर न आहे, इहा छड़ी मुलाक़ात आहे। मुलाक़ातनि तक़रीरनि में घणो फ़र्क़ु आहे। मुलाक़ात इन करे करणु आयो आहियां त तव्हांजूं जेके दरख़्वास्त वग़ैरह आहिनि उहे मां पाण पंहिंजे हथनि सां उन्हनि ते सही कया आहिनि, पंहिंजे अखियुनि सां पढ़ा उन्हनि खे। इन करे आयो आहियां, कमु करण लाइ आयो आहियां। इन लाइ मां वफ़दनि सां मिलियो आहियां ऐं वफ़दनि खां पोइ मां चयो त मुख़्तसिर तव्हांखे पंहिंजो मतिलबु ॿुधायां त कहिड़े मतिलब सां आहियां। मतिलबु छड़ो इहो आहे त जेके सरकारी कमकार आहिनि उहे चङी तरह थियनि था न की नथा थियनि। हाणे ॾिसण में थो अचे, तव्हांजे रवैये खां ॾिसण में थो अचे त तव्हां ख़ुशि न आहियो इन्हनि ॻाल्हियुनि ते त कमु चङी तरह या नथो थिए। इहा हिकिड़ी आम शिकायत आहे, पर तव्हां थोरो सब्र सां ॿुधो त मां जवाब बि तव्हांखे ॾियां। हाणे मां पाण ॾिठो आहे त जेके मूंखे दरख़्वास्तां मिलनि थियूं, 100 दरख़्वास्तनि में कम से कम 20-25 दरख़्वास्त अहिड़ियूं आहिनि जेके वाजिबी न आहिनि, ग़ैर वाजिबी दरख़्वास्त आहिनि। हाणे ग़ैर वाजिबी दरख़्वास्त कीअं आहिनि त कंहिं दरख़्वास्त में आहे त मुंहिंजे पुट खून कयो वग़ैरह हुनखे माफ़ कयो छॾियो। ॿी दरख़्वास्त इहा आहे त मॉड्यूल भॻो से ऐं उन ते असांखे ॾंढु पियो आहे, उहो ॾंढु असां ते न पए। हाणे तव्हां मॉड्यूल बि भॼंदव, पोइ पाणी जी शिकायत कीअं न थींदी। हिकिड़ो त तव्हां टेल में आहियो, पुछड़ीअ में आहियो ऐं पोइ उत्तर जा माण्हू न त ॿिया वॾा माण्हू मॉडल भॼींदा वेंदा त पोइ तव्हां पाणीअ जी पोइ शिकायत कंदव। ॿई ॻाल्हियूं नथियूं थी सघनि, ॿई ॻाल्हियूं नथियूं थियूं। ॿी ॻाल्हि त असांखे फौरन कॉलेज जी ज़रूरत आहे, MBA BA वग़ैरह, पर कॉलेज जो कमु त थिए थो नी। कॉलेज जी मंज़ूरी असां ॾिनी आहे, कॉलेज जी मंज़ूरी ॾिनी आहे ऐं कॉलेज जो हाणे कमु थिए थो। आख़िर पोइ वक़्तु लॻंदो त जाइ बि मुकमल तयारु थिए। इहो तामीरी कमु आहे, तामीरी कमु हिकु ॾींहं में त नथो थी सघे। हाणे तव्हां ॾिसो तव्हांजा केतिरा रस्ता था ठहनि, रस्तनि जी मंज़ूरी जेका मां बदीन में ॾिनी आहे, तव्हां पुछो पंहिंजे वज़ीर खां, ऐं न छो पंहिंजे वज़ीर खां पुछो जेको कमु थो हले उहो तव्हां पंहिंजी अखियुनि सां ॾिसी सघो था। हाणे जेके वाजिबी कम आहिनि, जेके अवाम जा कम आहिनि, जे ग़रीबनि जा कम आहिनि, जंहिंमें तव्हांखे दुख आहे, सूर आहे, जीअं मां तव्हांखे इहो मिसाल थो ॾियां। मूंखे शिकायत मिली आहे त अञा ज़मीनदार चवनि था त ॿिज जा पैसा हारी अञा भरींदो, न भरींदो, कतई न भरींदो, कंहिं बि सूरत में न भरे। तव्हांजे ॻोठनि खे वग़ैरह खे बिजलियूं मिलंदियूं। हिन साल इरादो आहे त सूबे सिंध में 500 ॻोठनि खे बिजली जी सहूलियत मिले।
ऐं हिन खां 25 साल क़बल 140 ॻोठा जिनखे बिजली मिली। हाणे 25 सालनि में 140 ॻोठनि खे छड़ी बिजली मिलियल। हाणे तव्हांखे 500 ॻोठनि जी असां कोशिशि करे बिजली पहुचाईंदासीं। इहो जेको सिलसिलो उहो असां ख़तमु कयो आहे। हाणे फ्लैट रेट ते तव्हांखे ढल ॾियणी पवंदी ऐं उहा उन में तव्हां उनजो फ़ाइदो ॾिसंदव। उन वध में वधि तव्हांजो फ़ाइदो आहे। त जॾहिं खां असांजी हुकूमत आई आहे पर साल तव्हांखे पर साल जेको पाणी मिलियो, हिन साल केतिरो जल्दी पाणी आयो आहे। उन खां अॻु में तव्हांखे केतिरी तकलीफ़ हुई। मां पाण जून जे महीने में ठठे आयो त असुल दरिया में पाणी हुयो ई न। हाणे सभु वाह था वहनि। मां ख़ासि इन करे आयो आहियां, तकरीर करण न आयो आहियां, तव्हांजा कमु ॾिसण आयो आहियां ऐं मां हालत जेका मौजूदा हालत आहे उनखे ॾिसण आयो आहियां। हाणे मां वरी इंशाल्लाह ईंदुमि ऐं जे अॻे बि आयो हुउमि, ईंदो रहंदुमि। अस्सलाम वालेकुम।